अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जो स्लो जारी है तव्हां शेख ڀرڪيو में खबर ॿुधायो। शेख ڀرڪيو ڀرسان ॻोठ टाल्هو फॉरम में 20 वरनि जो नौजवान चीतन क़ौली पुट राणो क़ौली माल लाइ गाह करण वियो, जिते ख़ैस ज़हरीलि नांग ॾंगे विधो, जेको बेहोश थी वियो। निगाह जे देर थियण ते संदसि वारसनि को शुक्र जी ॻोल्हा लाइ निकिता त हू फसल में बेहोश पियल हो, जंहिंखे पहिरीं शेख ڀرڪيو सरकारी अस्पताल जिते नांग जे ज़हर जे बचाव जी वैक्सीन न हुअण करे संदसि इलाज न थी सघियो, जंहिंखे घटि जोगी हालत में सोल अस्पताल हैदराबाद नियो वियो, जिते ज़हर जिस्म में फैलजण करे नौजवान चीतन क़ौली ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। फौती नौजवान जो लाश जॾहिं संदसि घर पहुतो त कोराम अची वियो। अराक आली हुई। फौती नौजवान जो आख़िरी रस्मूं अदा कयूं वयूं, जंहिंमें वॾे तइदाद में माण्हुनि ने शिरकत कई। यादि रहे त ताज़नि बरसातनि खां पोइ नांग ऐं बलाऊं ॿिन्हिनि मां ॿाहिरि निकिरी आयूं आहिनि। हिक हफ़्ते जे अंदरि 4 ॼणनि खे नांगनि ॾंगियो आहे, जिन मां 3 ॼणनि जूं हयातियूं बची वियूं आहिनि ऐं हिकु ॼणो ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। हितां जी सुञाण दुल्हन डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद खान, DSO हेल्थ ऐं MNA सैयद नवीद कंबर ऐं MP सैयद एजाज शाह बुखारी खां घुर कई त शेख ڀرڪيو ڀرسان अस्पताल में नांग ऐं कोथे जी चक जे खां बचाव जी वैक्सीन ॾिनी वञे ऐं इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थियण खां बचायूं वञनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।